बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ो, तव्हांजी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां त जिथे बि हुजो शाद ऐं आबाद हुजो, ख़ुशि हुजो। दोस्तों, असां अलफ़ लैला सीरीज़ तव्हांजे अॻियां हलाए रहिया आहियूं, जंहिंजूं 9 क़िस्तूं हिन महिल ताईं असां तव्हांखे ॿुधायूं आहिनि। अॼु उन जी 10हीं क़िस्त आहे। उमेद त अॼोको क़िसो तव्हांखे गुज़िरियल क़िसनि खां वधीक दिलचस्प लॻंदो। मां पहिरियों बि तव्हांखे ॿुधायो त हिन में क़िसे में क़िसो आहे, क़िसे में क़िसो आहे, ऐं हर क़िसो ॿिए क़िसे खां और आहे, बहितर ई बहितर आहे। कल्ह तव्हांखे ॿुधायोसीं त राणी जॾहिं क़िसो पूरो कयो, बादशाह ॿुधो, हुनजी भेण ॿुधो, मलाह ऐं देव वारो क़िसो, जंहिंजूं 3-4 क़िस्तूं लाॻीतियूं असां पेश कयूंसीं। वॾो क़िसो हुयो, उहो बि ईअं हुयो, क़िसे में क़िसो, क़िसे में क़िसो। सुबुह थी वियो त भेण चयसि दादी क़िसो ॿुधाए। चई अॼु सिज उभरी वियो आहे, हाणे बादशाह अॼु मूंखे मारींदो। जेकॾहिं बादशाह खे तूं चयो मिंथ करींसि ऐं बादशाह पाण राज़ी थिए, अॼोको ॾींहुं मूंखे छॾे, भले मूंखे सुभाणे मारे, त मां अॼु राति तव्हांखे वरी अहिड़ो क़िसो भलो ॿुधाईंदुसि जेको हिननि खां बौर हूंदो। बादशाह खे बि ॾाढो क़िसो वणियो हुयो। बादशाह बि इहो ई सोचियो त भला हिकु ॾींहं में आई वई कान, भला क़िसो भलो अथसि, सुभाणे खणी मारींदोमांसि। बादशाह बि हिनखे हिकिड़े ॾींहं लाइ ईअं सम्झो त जीअंदान ॾिनो। मौत हिन तां हिकिड़े ॾींहं जे लाइ टरी वियो। हीअ छोकिरी जेका प्लानिंग करे आई हुई, ज़ाहिर में थोरो थोरो ॼण उन में कामयाबु थिए पई, छो जो बादशाह अॼु ॾींहं ताईं कंहिं बि राणी खे हिकु ॾींहं खां, हिकु राति खां वधीक पाण वटि कोन रहायो। हीअ ई हुई जंहिंखे अॼु ॿी राति पई पए, ऐं हिनखे उमेद हुई त मां ईअं करे बादशाह खे इन ज़ुल्म खां बाज़ आणींदसि, जेको बेगुनाह छोकिरियूं मारे थो पियो। मां इन ज़ुल्म खां बादशाह खे बाज़ आणींदसि। सो ज़ाहिर में ॾिसण में ईअं पियो अचे त ॼण हिन पंहिंजे प्लान में कामयाबु थिए पई, छो जो अॼु हिनखे ॿियो ॾींहुं बादशाह छॾियो। ॾींहुं गुज़रियो, राति थी, बादशाह बि दरबार मां थी आयो, मानी टिकी खाई वेठा। बादशाह हुजे, राणी हुजे, राणीअ जी भेण हुजे। राणी चयसि अदी क़िसो ॿुधायो, भेण चयसि अदी क़िसो ॿुधाए। बादशाह जा बि कन हिन ॾेई हुजनि, कन उफड़ा लॻा पिया हुजनि। हिन चयो हा दी। क़िसो शुरू कई। चई दादी, बगदाद शहर में, बगदाद पुराणो तारीख़ी शहर आहे, बगदाद शहर में हिकिड़ो हमाली रहंदो हो। हमाली यानी जेके वीचारा ॿार ढोईंदा आहिनि, सामान खणनि, मज़दूर हुयो पर हमाल को कमु कंदो हो, माना सामान ढोईंदो हो। तो बगदाद में हिकिड़ो हमाली रहंदो हो, छड़ो छांडो, न घरवारी न हस त ॿार बचा बि कोन हस, छड़ो छांड। हिकिड़े ॾींहुं उहो जेको हमाली हुजे सो बगदाद जी बाज़ार में 26 टाइप हूंदो हुअसि हिकिड़ो टोकरो, जंहिंमें माण्हू जेको सौदो सामान वठंदा हुआ त उन में खणी उन्हनि वटि पहुचाईंदो। हे बीठो हुजे ईअं मज़दूरीअ जी ॻोल्हा में, टोकरी हथ में हुजेसि, बीठो हुजे त को ॿार मिले, का मज़दूरी मिले। कुझु टाइम गुज़रियो त ॾिसे त हिकिड़ी औरत आई, बुरको पातल हुयुसि, रेशमी बुरको हुजेसि, जुतियूं जेके पातल हुअसि उन्हनि जुतियुनि ते बि भलो ज़रीअ जो कमु थियल हो, जुतियुनि ते मोती हीरा उहे टाकियल हुआ। अंदाज़ो लॻाई बुरको पातल हुयुसि पर वार वॾा, हवा ते उहे वार लुॾनि पिया।
हिन जे वेझो अची हिन मुंहं तां नकाब लाथो, बुरको पातलुसि, मुंहं तां निकाब लाथई। जीअं जो हिन निकाब लाथो त हिन ॾिठो सफ़ा ईअं कारियूं अखियूं हुजनिसि, पर ॿरनि पियूं, चमकनि पई। मतिलब त जेको सूंहं जो बयानु कजे मुजस्मा हुस्न हुई। हमाल खे ॾिसी ॾाढे मिठड़े आवाज़ में हिन खे चई त इहो टोकरो पंहिंजो खण, मुंहिंजे पुठियां अच। टोकरो खण, हर मज़दूर खे हूंदो जंहिंमें सौदो सामान जंहिंखे खपंदो त सौदो सामान उन में विझी ऐं छॾे ईंदो। सो हिन खे चईंदी इहो टोकरो खण, मुंहिंजे पोयां अच। हमाल हिन खे जो ॾिठो ईअं सम्झ त हमाल ॼण दुनिया जी ॿी में हली वियो। वरी हिन जो चयसि त हिन खे पंहिंजे कननि ते यकीन न पियो अचे त भला खाब त कोन थो लाहे, पर ॾिठई त न, मूंखे इशारो कयो अथई, टोकरो खईं, हुनजे पुठियां हले। हूअ अॻियां, हे हुनजे पुठियां। थोरो अॻिते हलिया त हिकिड़े घर जे दरवाज़ो उते अची बीठी, घर जो दरवाज़ो हुजे उते अची इहा बीठी, हे बि बीह रहियो। हिन उते बीही ऐं औरत दरवाज़ो खड़काइण लॻी। दरवाज़ो जो खड़काई त माण्हू हिकिड़ो ॿाहिरि आयो, लटे कपिड़े मां हिन सम्झो त ॼण ईसाई हुयो, पोशाक मां हिन अंदाज़ो लॻायो हमालीअ ईसाई। हिन हुनखे हिकिड़ो दीनार ॾिनो ऐं हुन वरी हिनखे हिकिड़ी शराब जी बोतल ॾिनी ईसाई, उहा हिनखे ॾिनई त टोकरे में रख। टोकरे में हिन विधी, हिन चयसि खण टोकरो, मुंहिंजे पुठियां हल। हमाल दिलि में ॾाढो ख़ुशि थियो त बणा अॼु मालिक बि भलो मिलियो आहे ऐं अलाह कंदो मज़ूरी बि भली मिलंदी। हमाली हिन जे पोयां हलंदा हलंदा हिकिड़ो फ्रूट जो दुकानु हुजे उते अची इहा बीठी। उतां हिन भला फ्रूट उन दौर जे हिसाब सां शाम मुल्क जा सूफ़ मशहूरु हुया, उहे नाशपतियूं अमान जा आड़ू हुजनि मशहूरु, पर मतिलब त उन दौर जे हिसाब सां जेके महांगे में महांगा फ्रूट हुया उहे हिन उतां वरिता। उहे फ्रूट वठी इहे सभु हिन खे चई त हिन टोकरे में विधई, टोकरे में चईसि हाणे खण टोकरो, टोकरो खईं। वरी हू हली हे हिन जे पोयां। थोरो अॻिते हली हिकिड़े कासाईअ जे दुकान ते अची बीठी। उनखे चई त गोश्त ॾे, कासाई हुनखे गोश्त ॾिनो। हिन औरत हुनखे पैसा ॾिना। हुन छा कयो जो गोश्त केले जे पननि में, जीअं असां वटि हाणे अॼु के दौर में इख़बारूं ने या कलीअ में गोश्त मिसाल विझे थो, हुन केले जे पन में, केले जो पन वॾो थींदो आहे, केले जे पननि में उहो गोश्त वेड़े ऐं हिन खे ॾिनई। हिन इशारो कयो हमाली खे त इहो टोकरी में विधई। हिन खे वरी चई त खण इहो टोकरो। वरी माई हली हे हिन जे पोयां। हली 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 वरी अची हिकिड़े दुकान ते पहुती। उतां हिन सुकल मेवो जेको चइजे, ख़ुश्क मेवो, ड्राई फ्रूट भला जंहिंखे असां चऊं, पिस्ता, किशमिश, बादाम, अहिड़ियूं शयूं मिसाल, उहे हिन उतां वठी। उहे वठी वरी बि हमाल खे ॾिनई त टोकरीअ में विझ, खण टोकरो, अच मुंहिंजे पुठियां। हमाल टोकरो खयो, हुन जे पोयां। वरी थोरो अॻिते हली त हिकिड़ो हलवाईअ जे दुकान ते अची बीठी। उतां हिन चङो मतिलबु मिठाई वरिती, चङी मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी हिन मिठाई वरिती। जीअं मिठाई जे दुकान ते आम मुख़्तलिफ़ मिठाइयूं हूंदियूं आहिनि उतां, पर चङी ख़ासी हिन मिठाई वरिती।
उहा वठी वरी हिनखे चई त पैक कराए, हिनखे चई त विझ टोकरे में, रखियईं टोकरे में। इते हमाल ॾिठो त टोकरो त ॻोरो थी वेंदो, सामान त घणो आहे। विधई फ्रूट इहो मिठाई विझी, हिनखे चई त मूंखे जे ख़बर हुजे हा त मां पाण सां गॾु हिकिड़ो उठ काहे अचां, हे सामान सॼो उन ते रखां, बाक़ी हे टोकरे खां त कमु चढ़ंदो थो वञे। हिन जो इहो चएसि त छोकिरी खिली आहे, हिनखे जीअं चोंडी हणबी आहे न, ईअं हिनखे चोंडी आहे। हिनखे चई हल हल, ऐं हवाला न कर, ॻाल्हियूं न कर, परेशान न थी, तोखे मज़दूरी मां भली ॾींदमि। हल, मज़दूर त हुयो, हिरियल हुयो ॿार ते। वरी हुन खयो, थोरो अॻिते हलिया, हिकिड़ो अतुर फ़रोश हुजे, हिन महिल परफ्यूम आहिनि, अॻ में अतुर हूंदा हुआ, अतुर फ़रोश जो दुकानु हुजे, उते अची इहा बीठी। उतां हिन मुख़्तलिफ़ अतरनि जा 10 क़िस्मनि जा अतुर हिन ख़रीद कया, 10 क़िस्मनि जा। 10 क़िस्मनि जा अतुर बि ख़रीद कई ऐं मेणबतियूं बि उतां वरितई। उहे पे कराए वरी हिनखे चई त रख टोकरे में, टोकरे में विझी चई त खण टोकरो, अचु मुंहिंजे पोयां। हा माल टोकरो खयो, वरी साॻियो हिन जे पोयां। हलो हलां हलो हलां, हीअ अॻियां, हे हमाल हिन जे पोयां, पर वज़न बि चङो थी वियो हुयुसि। तव्हां त अची हिकिड़ो ॾिस त भलो बंगलो हुजे, भलो ॾाढो सुहिणो ख़ूबसूरत बंगलो हुजे, उते अची इहा पहुती। उनजे साम्हूं वॾो हिकिड़ो ईअं ग्राउंड चइजे, ईअं मैदान हुजे उन बंगले जे साम्हूं, मथे महल हुजे, पर ईअं बाक़ाइदे मथे ऊचो महल हुजे। दरवाज़ो ॾिनो पियो, पर उन ते जीअं लोह जूं पटियूं लॻंदियूं आहिनि, काठ जो दरवाज़ो हो, पर जीअं हुन ते लोह जूं पटियुनि सां कोका हणंदा आहिनि, हिन ते सोनियूं पटियूं लॻल, दरवाज़े ते सोनियूं पटियूं लॻल आहिनि। हिते ढरी जो थी त हे बि बीठो, हीअ औरत उते दरवाज़े वटि बीठी, छा कंहिंजो आस्ते आस्ते दर खड़काई, पर आस्ते आस्ते। हमाल बीठो हुजे, वेठो पियो हिनखे ॾिसे त केॾी सुहिणी सेबती आहे, कीअं मिसाल, पर हे अॼु जेको हिन सॼो रंग ॾिठो त अहिड़ो माण्हू त मूंखे बणा कॾहिं कोन अहिड़ो को माण्हू गॾियो आहे। वॾी का चहिड़ी सुहिणी आहे, एॾी का मिल्कियत अथसि, वरी हिन बंगले ते अची बीठी आहे, अलाए हे बिने जो आहे, अलाए हिते बि को ॿियो कमु अथसि। ईअं थोरी देरि गुज़री त ताक खुलिया, दर जा ताक खुलिया, ताक जो खुलियो त जंहिं दर अंदरां खोलियो त हमाल ॾिठो त उहा वरी हिन खां उमिरि में नंढी, पर कद जी डिघी, पर सूंहं में ईअं सम्झ त वरी ॼण हिन खां बि वधीक। मुंहुं मुहांडो, जीअं शाइर तारीफ़ कनि, अहिड़ो मुंहुं मुहांडो। हमाली जो हिनखे ॾिठो त हमाली जा होश उॾी, बसि ईअं ॼण हिन खां टोकरो किरण ते हुजे, टोकरो ॼण हिन खां किरण ते हुजे। दिलि में चई यार वाह जो ॾींहुं लॻो, अॼु वाह जो ॾींहुं लॻो, मां पंहिंजी ज़िंदगीअ में अहिड़ो ॾींहुं न ॾिठो आहे, न अहिड़ा मालिक ॾिठा अथमि। हल, छा त हीअ जेका मिली, छा हिन जी सूंहं, छा हिन वटि पैसो, छा हिन ख़रीदारी कई आहे, वरी हिते आई आहे, वरी हिते जेके जंहिं घर में आई आहे, त वरी हिते जंहिं दर खोलियो आहे, त उहा त वरी हिन खां बि और, पर मां पंहिंजी ज़िंदगीअ में अहिड़ा माण्हू न ॾिठा। जंहिं छोकिरी दरवाज़ो खोलियो, उन हिन सां हमाली सां गॾु जेका औरत आई, उनखे चई त अंदरि अचो।
हिनखे चई त अंदरि अचो, हो वीचारो इहो सामान खईं बीठो आहे, सामान खईं बीठो आहे, हेॾो सारो वज़न अथसि, हिन ग़रीब खे तकड़ि करे अंदरि अचु त सामान त लहिराईंसि। औरत अंदरि अची दर मां हमाली बि अंदरि थियो। हमाली हिननि जे पोयां हलंदे हलंदे हिकिड़ो वॾो ईअं कुशादो विरांडो हुजे उते पहुता। पर विरांडे में बि आयो त विरांडो बि एॾो बाक़ाइदो सहन सिंगारियल हुजे, ॼण बादशाही महल हुजे। उन विरांडे में 12 दरियूं, छाॼो हुजेसि, जीअं मस्जिद खे महिराब थींदा आहिनि ईअं। अलमाड़ियूं, उन्हनि ते परदा, ऐं उहो जेको सहन हुयो उन जे विच में नंढिड़ो हिकिड़ो हौज़ पाणीअ जो हुजे, उन जे विच में वरी हिकिड़ो फुहारो, ऐं सहन जो जेको मथियों पासो हो उते हिकिड़ो तख़्तु पियो हो जंहिंमें हीरा जवाहर लॻा पिया, ऐं उन जे मथां हिकिड़ी छटी अतलस जी उहा टंगी पई, उन में बि मोती पिया लड़कनि। उन मां हिकिड़ी वरी ॿी छोकिरी निकिती, उन मां वरी ॿी हिकिड़ी छोकिरी निकिती। हल हिन जो वात गोदो थी वियो, हीअ त वरी बा उन खां बि ज़ोर। छा तशबीह, छा सां तशबीह ॾियां, बसि मतिलबु त हीअ त वरी उन ॿिन्ही खां बि ज़ोर। हिन ॾिठो त उहा तख़्त तां लथी, नाज़ अंदाज़ सां हलंदी हलंदी अची सहन जे विच ते, ही भेनरूं हुअसि, अची पंहिंजी भेनरुनि में हिते पहुची ऐं हिननि खे चई त हिते बीह छा थियूं कयो। भेणा हे वीचारो इहो साॻियो ॿार खईं बीठो त उन बि अची हिननि खे चयो त हिते बीह छा थियूं कयो। भेणा हुन वीचारे खां ॿार त लहिरायो, कहिड़ो ॿार खईं बीठो आहे, जेका हिन सां गॾु बाज़ार मां आई हुई। उन हिन टोकरे में हथु विधो, वरी जेका ॿी हुई जंहिं दर खोलियो हो उन ॿिए पासे ॾांहुं टोकरे में हथु विधो, हे जेका टी हुई उन बि टोकरे में हथु विधो, छो जो टोकरो वज़नी। हिननि आस्ते आस्ते करे हिन खां टोकरो हेठि लहिरायो, टोकरो हेठि लहिराए उन मां सामान कढण लॻी, सामान कढी बाक़ाइदे तरतीब सां उते रखण लॻी। सामान रखी ऐं हमाल खे, जेको हमाली हुयो उनखे 2 दीनार मज़ूरी ॾिननि, 2 दीनार वॾा मज़ूरी ॾेई हिनखे चवनि त तूं बसि हाणे वञ, तुंहिंजो कमु न आहे हाणे, बसि तूं वञ। हमाल खे पैसा त मिलिया, पर हमाल हिननि ॾे निहारी थो, हमाली हिननि ॾे निहारी थो। अहिड़ो मंज़र हिन सॼी ज़िंदगीअ में जाॻंदे त छा, पर कॾहिं ख़्वाब में बि कोन ॾिठो। हिते हिन नोट कयो त हिन हेॾे घर में इन 3 औरतुनि खां सवाइ ॿियो केर बि कोन हो, ऐं को मर्द बि कोन्हे। को मर्द बि कोन्हे, पर केॾियूं शाहूकारनि, केॾा सामान। हिते थोरो हिनखे ॼण अजब लॻो त उन्हनि मां हिकिड़ी छोकिरी हिनखे ॾिसी, हे जो यको बीठो त हिनखे चवनि त तोखे मज़ूरी मिली न, चई हा, चई पोइ तूं वञी छो नथो, मज़ूरी घटि मिले, मज़ूरी घटि मिली अथई छा। हिनखे ईअं चई वरी पंहिंजे भेण ॾे निहारी त हिनखे मज़ूरी घटि ॾिनव छा, घटि ॾिनो छा, ॾियोसि भला हिकिड़ो ॿियो दीनार बि ॾियोसि, वज़न घणो हुअसि भला ॾियो वीचारे खे दीनार।
हमाली चयसि त मज़ूरी त मूंखे पंहिंजी मज़ूरीअ खां बि घणी मिली आहे। जो सॼो ॾींहुं लोड़ींदो आहियां तॾहिं बि मूंखे ॿ दरहम मस थींदा आहिनि। तव्हां त मूंखे ॾिना आहिनि 2 दीनार। पर मां इन सोच में आहियां त छा ॻाल्हि आहे, तव्हां अकेलियूं हेॾो सारो महल, हेॾो घर, को माण्हू कोन्हे, को ॿियो को मर्द कोन्हे जेको तव्हां सां गॾु हुजे। औरत मर्द खां सवाइ कीअं थी रही सघे? मर्द मुहाफ़िज़ आहे, मर्द बचाव कंदो, मर्द जो हिकिड़ो आसरो थो थिए। ऐं तव्हांखे इहा बि त ख़बर हूंदी त किथे बि दावत हूंदी आहे त जोड़ा जोड़ा हूंदा आहिनि। तव्हां जो 3, तव्हां सां चौथों जेकर हुजे हा, तव्हां त 3 आहियो, तव्हांखे चौथे जी ज़रूरत आहे। पर अहिड़ो हुजे जेको अकुलमंद बि हुजे, सियाणो सेबितो बि हुजे, दुनिया जहान जी बि ख़बर हुजे। हीअ जो अहिड़ियूं ॻाल्हियूं पियो करे त हुन छोकिरियुनि खे ॼण हिन जूं ॻाल्हियूं ईअं थोरो खिलनि पियूं, हिन जूं ॻाल्हियूं ॿुधी खिलनि पियूं, ॼण मज़ो पियो अचे हिन जी ॻाल्हियुनि। ऐं टहक ॾियण लॻी। हिनखे चवनि असांखे अहिड़ो किथां मिलंदो, असांखे अहिड़ो किथां मिलंदो। ऐं वॾी ॻाल्हि त असां हूं औरतूं, किथे ईअं न थिए त असां खणी को चौथो पाण सां गॾु खणूं बि, अहिड़ी का असांजी राज़ जी ॻाल्हि हुजे ऐं हू उहा रखी न सघे। हमाली चवनि त मूंखे तव्हांजे जान जो कसम आहे त मां सम्झ वारो बि आहियां, अमानतदार बि आहियां। ऐं वॾी ॻाल्हि त मां वॾा किताब बि पढ़िया तमामु। इहो आहे त खणी नसीबु आहे मुंहिंजो जो मां मज़दूरी पियो थो कयां। मां सुठी ॻाल्हि हूंदी आहे त उनखे ज़ाहिर कंदो आहियां, ऐं अहिड़ी का ॻाल्हि हूंदी आहे बुरी ऐब वारी त मां उनखे लिकाए छॾींदो आहियां। मतिलबु हुनजो चवण जो त तव्हां जेकॾहिं मूंखे पाण सां गॾु हिते वेहारियो, रहायो, त मां तव्हांजो को बि अहिड़ो जेकॾहिं राज़ आहे त मूं वटां तव्हांजो राज़ आउट न थींदो। छोकिरनि हिन जी ॻाल्हि ॿुधी हिनखे चवनि त तोखे ख़बर हुजणु खपे त असांखे जेका बि दौलत हुई न, असां सॼी दौलत हिन महल ते लॻाए छॾी आहे, महल खे ठाहिण में लॻाए छॾी आहे। तो वटि भला कुझु आहे? ईअं कीअं थी थो सघे तूं ठोयो सुञो, असां तोखे पाण सां गॾु विहारियूं, वेही तोखे पाण सां गॾु खारायूं बि प्यारियूं बि, ॾिसींदो केॾियूं सुहिणियूं सेबितियूं आहियूं, तोखे ईअं मुफ़्त में वेही पंहिंजो पाण ॾेखारियूं, तोसां वेही कचहरियूं कयूं, ऐं तूं त ठुलो सुञो मज़दूर माण्हू, 2 दीनार जेके असां ॾिना अथई इहे ई अथई, सो बि असांजा। दर खोलण वारी छोकिरी जंहिं दर खोलियो उन चयसि त तो वटि कुझु कोन्हे, तूं वञ हली। जेका हिन सां गॾु सामान हिनखे जेका खणाई आई उन चयनि त अदी टोकियोसि न, टोकियोसि न, वीचारे खे ईअं न चयो, हिन जो वॾो कमु कयो। जे न को ॿियो हुजे हा त तंग थी वञे हा, ईअं सम्झो त अध में भॼी वञे हा। भला जेकॾहिं तव्हांखे कुझु खपे त उहो मां पाण ते थी ज़िमो खणां, मां तव्हांखे ॾींदुसि। जंहिं हिनखे सामान खणायो, जेका हिन सां शहर बाज़ार खां गॾु आई, हुनजो ईअं चयो त हमाली जूं वाछियूं टिड़ी वयूं। चई त तुंहिंजी महिरबानी। जेका तख़्त तां लथी छोकिरी, उन चयसि त ख़ुदा जो कसम आहे त मां बिना कंहिं शर्त जे, मां बग़ैर हिकिड़े शर्त जे तोखे पाण सां गॾु न विहारींदुसि। हिकिड़ो मुंहिंजो शर्त आहे, उन शर्त खां सवाइ मां तोखे पाण सां न विहारींदुसि। ऐं उहो शर्त हीअ आहे त जंहिं शइ सां तुंहिंजो वास्तो न हुजे त उहा असां खां पुछंदे न।
पुछंदे जे पुछंदे त मां मारींदी। हमाली चइसि मूंखे मंज़ूर आहे, बसि ईअं सम्झो त मां गूंगो आहियां, ईअं सम्झो त मां गूंगो आहियां, छा बि ॾिसंदुसि छा बि थींदी मां तव्हां खां पुछंदुसि न, जे तव्हां ॿुधायो त तव्हां ॿुधायो, न त मां ॻाल्हाईंदुसि न, तव्हां खां पुछंदुसि। हिन जो इहो चयो, हाणे ही पाण सभु सेट थी वियूं, ज़िमो हुन खयों, जेका सामान खणण वारी हुई, सभु राज़ी थियूं, शर्त बि हिन मञियो, त हाणे सामान वारी जेका हिन खे पाण सां गॾु वठी आई उहा उथी। सो खाइण पीअण जो सामान, फ्रूट, शराब, उहे सभु उते अची विया, तरतीब सां रखण लॻी। ऐं ॿियूं बि ईअं खाइण पीअण जूं शयूं उहे बि हाणे उहे रखी, हीअ अची पंहिंजी भेनरुनि सां वेठी, हमाली खे बि चवनि था अचु वेह असां सां। पुराणे दौर में बादशाही दौरनि में शराब उनखे ऐब कोन सम्झंदा, शराब ईअं आम हूंदो जीअं अॼु असां वटि चांहि आहे, मुस्लमान बादशाह पिया पीअंदा, हिनखे कोई बि कोन सम्झंदा, शराब जो दौरु हलियो। हमाली खे लॻे पियो त बणा मां को ख़्वाबु थो पियो ॾिसां, न त काथे मां, काथे हे मंज़र, काथे हेड़ियूं सुहिणियूं सेबतियूं, हेड़ो महल, अलाए ख़्वाबु थो ॾिसां अलाए हक़ीक़त आहे। उन्हनि मां हिकिड़ी शराब जी बोतल खई, हिकिड़ो जाम पी वई, ॿियो पी वई, टियों पी वई, वरी भरे पंहिंजी भेनरुनि खे बि ॾिनी। जॾहिं पंहिंजे भेनरुनि खे ॾिनई, उन खां पोइ हमालीअ खे ॾिनई। हमाली खे चई त अचे पी, हिन जे पीअण सां ईअं सम्झो तुंहिंजा सभु ॾुख दर्द ख़तमु थी विया। हमाली हिन खां जाम वरितो ऐं पीअण लॻो। हे वीचारो मिसकीन, हिन कॾहिं पीतो ई कोन हो, झूमण लॻो। वरी उन छोकिरी छा कयो, जो हिकिड़ो जाम भरे पंहिंजी जेका विची भेण हुअसि उनखे ॾिनई, उन बि पीतो। वरी ॿियो भरे तख़्त वारीअ खे ॾिनई, ऐं वरी हिकिड़ो प्यालो भरे हमाली खे ॾिनई। हे हुननि खे दुआऊं वेठो पियो करे, तव्हां मूंखे हेॾी इज़त अफ़ज़ाई कई आहे, हे दुआऊं वेठो पियो करे। ईअं हर हिकु भेण पहिरियों भेनरुनि खे पई ॾे, वरी उन्हनि खे ॾेई वरी हमालीअ खे ॾे। हाणे बाक़ाइदे सभु ॼण मदहोश थी विया, सभु गॾिजी ॻाइण नचण ऐं शेर पाइण लॻा, पाण में बि भोग कनि, हिन हमाली सां बि भोग कनि। हमाली बि ॼण माना ईअं सम्झो त हिननि जो ई थी वियो, हमालीअ सां बि भोग कनि। केॾी महिल उहे चूंडियूं हणनि, केॾी महिल हे चूंडियूं हणनि, हमाली खां बि माना नशे में महिल उहो गुरबत वारो ऐं माना खौफ़ ख़तमु थी वियो। का छा करे जो ईअं को फ्रूट खणी, अंगूर खणी हिन जे वात में विझे, का वरी ईअं विझी वरी खसेसि, माना पर मतिलबु ईअं भोग ठकाव जीअं थींदा आहिनि ईअं। हिन खे ईअं पियो मालूम थिए त ॼण को मां बणा जन्नत में हूरुनि सां गॾु आहे। जॾहिं चङो टाइम थियो, हिकिड़ी भेण उथी, उते जेको विच ते हौज़ हुयो, उन हौज़ में लथी वेंझण लॻी, पाणीअ सां खेॾे पई। केॾी महिल पाणी पंहिंजे मुंहं में विझे, वरी उतां ई भरे ऐं गुरड़ियूं करे हिन हमालीअ ॾे हणे। वरी जेका वॾी भेण हुई, वरी उहा उथी, उहा बि लथी हौज़ में, वरी वेंझण लॻी, खिलण लॻी। हमाली वेठो पियो हिननि खे ॾिसे, अखियुनि ते एतबार कोन पियो अचेसि।
व्यंजन बि हिन सां भोग ठकाव बि कनि। तां त इहो रांदि कंदे 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 शाम थी वई। शाम थी ऐं निकितियूं हौज़ मां निकिरी ऐं हमाली खे चयनि, नशे में मदहोश हुई, आका उथ, जुती पाए, सलाम कर ऐं हाणे हल। गंज थियो, हाणे वञ। हमाली चयनि त ख़ुदा जो कसम, मां त चवां रूह निकिरे न, उहो बि सवलो आहे, हितां वञणु मूंखे ॾुखियो थो लॻे। ईअं न कयो, मां राति हिते रहां। उहो सुबुह जो मां हलियो पियो। सामान वारी हिन जो ख़्यालु करे पई। उन भेनरुनि खे चयो, दादी भला अॼु हिनखे हिते सुम्हण ॾियो, भला राति बि हिन सां भोग ठका कंदासीं, मज़ाक कंदासीं। अलाए वरी अहिड़ो माण्हू को हिन जो अहिड़ो माण्हू असांखे वरी मिले न मिले। ॾाढो दिलचस्प माण्हू। हुननि चयसि, दादी ठीकु आहे, तुंहिंजे चवण सां असां हिनखे रहायूं थियूं, पर वरी बि ॻाल्हि इहा आहे त शर्त असांजो इहो अथसि त राति भले रहे, पर जीअं असां चऊंसि तीअं करे, ऐं का बि ॻाल्हि ॾिसे त उहा असांखां पुछे। हिन उतां ई दांह करे चयो त हा 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 मूंखे क़बूल। हिन चयसि, हाणे हीअं कर, उथ, हे जेको दरवाज़ो आहे न, इन दरवाज़े ते हिकिड़ो ईअं सम्झो त कतबो लॻो पियो थी, उन ते कुझु लिखियलु आहे, उहो पढ़ी आहे। हे उथियो, वरी ॾिठईं त दर ते लिखियो पियो सोनहरी अखरनि में त जेको माण्हू अहिड़ी ॻाल्हि करे जंहिंजो हुन सां को वास्तो ई न हुजे त उहो नुक़सानु खाईंदो। हमाली हिन खे चयो त मां सम्झां थो, मां तव्हां सां वाइदो बि कयो आहे, मां अहिड़ी का बि ॻाल्हि न कंदुसि, या अहिड़ी का ॻाल्हि बि ॾिसंदुसि तव्हां खां मां न पुछंदुसि, छो जो मुंहिंजो हुन सां वास्तो ई न आहे। हिन सां गॾु जेका सामान वारी उहा उथी, ख़्यालु बि हिन जो घणो उहा पई करे, उथी सो मानी खणी आई सभिनी खे। मानी हिननि गॾिजी खाधी, वरी उथियूं सो मेणबतियूं ऐं ॾिया ॿार, राति जो थी वई। वरी उथियूं शराब खणी पाण बि पियनि, हिन खे बि पियारनि, ऐं वेही कचहरी करणु लॻी। भोग ठका हिननि जा हलनि पिया नशे में। राति जो हिकिड़ो पहर गुज़रियो हूंदो, राति जो हिकिड़ो पहर अंदाज़नि गुज़रियो हूंदो त हिननि ॿुधो त दरवाज़ो थो खड़के। दरवाज़े खड़कण जो आवाज़ आहे। हिकिड़ी भेण उथी वई दरवाज़े ते, मोटी आई। हिन चयो त अॼु दर ते 3 ईरानी कलंदर बीठा आहिनि। कलंदर चवंदा आहिनि उन खे, जीअं असां वटि कलंदर आहे माना अलाह वारो, पर अहिड़ो जंहिंखे दुनिया जी का तमन्ना हुजे। ईरानी 3 कलंदर बीठा आहिनि, ॾाढ़ियूं, मथो, भिरूं कूड़ियल अथनि। ऐं वॾी ॻाल्हि इहा त 3 अखियुनि खां बि काणा आहिनि। 3 ईरानी कलंदर आहिनि,
ॾाढियूं कूड़ियल, मथो कूड़ियल, भिरूं कूड़ियल, पर टई जेके आहिनि टिनी जी खॿी अखि काणी आहे, खॿी अखि खां काणा। अजीब इतफ़ाक़ आहे, अॼु उहे बि अलाए किॾां आया पिया, हलंदे हलंदे हिन महिल अची हिते पहुता आहिनि। हुननि जे हुले मां ॻाल्हाइण मां उहा भेण थी पई ॿुधाए, मां महसूसु कयो त मुसाफ़िर आहिनि। ऐं पहिरियों दफ़ो असांजे शहर में आया आहिनि, बगदाद में, ऐं असांजो दर्जो अची खड़काइनि। मां पुछियो था मान, उन्हनि चयो त असांखे राति चङी थी वई आहे, किथे को मुसाफ़िर खाने में बि असांखे जाइ न मिली आहे, ॿिए हंधि बि किथे का जाइ न मिली आहे। सो इहा उमेद करे आयासीं त हिन घर जो जेको मालिक आहे असांखे कंहिं घर जी कुंडलीअ में रातो की राति रहण ॾे, जीअं असां हिते राति रहूं। अॼु वाकई राति घणी थी वई आहे, आहिनि बि परदेसी, हिते केरु सुञाणे बि कोन जो वञ। पर अॼु तव्हां हिननि जा मुहांडा ॾिसंदव न, हर हिक जो मुहांडो ॿिए खां मट। माना ईअं सम्झ त हिन सॼो केस हुननि जो भेनरुनि जे अॻियां पेश कई, ॼण सिफारिश बि करी वई, पर तव्हां जेकर राज़ी थियो त हिननि खे राह। हिते भेनरुनि ॿियनि चयसि ॿिन्ही, हल भला चई थी, मुसाफ़िर आहिनि, मुंझियल आहिनि, त भला वठी अचनि अंदरि। इहा ख़ुशि थी वई, वई टिनी खे वठी आई। टिनी अची हिननि खे सलाम कयो, ऐं झुकी सलाम कयो ऐं बीह रहिया। छोकिरियुनि ॾिठो त जेको भेण ॿुधायो, मथा कूड़ियल, भिरूं कूड़ियल, ॾाढ़ियूं कूड़ियल, हिक हिक अख खां काणा टई। छोकिरियुनि हिननि जो ख़ैर मुक़दम कयो महिमान जे हिसाब सां, वेहो विहारियो। हो बि जो वेठा त हेॾे होॾे ॾिसण लॻा, हिननि खे बि ॾिठुनि, हेॾे होॾे ॾिसण लॻा त छा त ख़ूबसूरत महल आहे, साफ़ सुठी जाइ, चारई पासा मेणबतियूं, ॾीआ ॿरनि था पिया, ऐं उन्हनि में बि को अतर जी तेल पियल आहे, बाक़ाइदे चारई पासा ख़ुशबू लॻी पयूं। ऐं साम्हूं ॾिठनि त मेवा बि पिया आहिनि, शराब बि पियो। मां सुभान अल्लाह टिनी चयो। ईअं ई नज़र पियनि हमालीअ ते, हमाली वीचारो पासे खां वेठो, इन खे जो अॼु शराब हुननि पियारियो, कॾहिं हुन ग़रीब पीतो बि कोन हो। ॾिठुनि त माना घणेई पीअण जे करे हुनजा हथ पेर ईअं सफ़ा ढरा थी विया, ईअं ॼण गश लॻो पियो। हिननि इहो ई सम्झो त इहो बि को घर जो मालिक ई हूंदो, घर वारनि मां ई आहे। हमाली जो हिननि जो आवाज़ ॿुधो, उथियो, अखियूं फाड़े हिननि ॾे ॾिठई, चई वेहो वेहो, ऐं इहो फुज़ूल ॻाल्हियूं न कयो। आया त तव्हां दर ते कोन पढ़ियो, जेको हुननि हिनखे बि चयो त वञी पढ़ी अच दर ते। तव्हां फ़क़ीरनि जो इहो औकात आहे जो असां ते वेही था तव्हां तबसरा कयो। हिननि चयोसि त माफ़ी ॾे, असांखां ग़लती थी वई। हिन जो दाबो फ़क़ीरनि खे ॾियूं, फ़क़ीरनि हिन खां माफ़ी घुरी त उहो छोकिरियुनि जो वेठी हूंदो, छोकिरियुनि खणी टहकारियूं। हिकिड़ी उथी हुन टिनी कलंदरनि जे अॻियां मानी खणी आई, अची रखियईं, मानी खाधनि।
हिते हाणे हमाल उथी वियो ऐं हिननि खां कचहरी करणु लॻो। किथां आया आहियो, कीअं आहियो? हुननि चयोसि असांजो को हिकिड़ो ठिकाणो कोन्हे, अॼु हुते सुभाणे हुते। हिन चवनि त हाणे तव्हां बि आहियो, हे बि आहिनि। दिलि में पियो सोचे त मां बि सुबुह वेंदुसि, मुंहिंजो बि त घर कोन्हे, मूंखे बि मिड़ई राति रहाई अथनि। त हिननि खे चई तव्हां बि दुनिया जहान घुमियो आहे, का कहाणी को किसो हुजेव त मूंखे असांखे ॿुधाए। हिन जो ईअं चइनि त हुन कलंदरनि चयो त हीअं कयो, इहो बाजा घुरायो। जंहिं छोकिरी हिन जे लाइ दर खोलियो उहा उथी खणी आई साज़। साज़ खणी आई, चंग बि हुजे, ढोलक बि हुजे, बाजो बि हुजे। कलंदर जो उथिया, हिकिड़े बाजो संभालियो, हिकिड़ी ढोलक खई, हिकिड़े चंग खई ऐं वॼाइण लॻा। हे जो पिया वॼाइनि साईं छोकिरियूं, वाह 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 वाह, छोकिरियूं नशे में हुजनि, वाह 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 वाह। ही अञा हिननि जो इहो हले पियो त वरी दर खड़के, वरी दर खड़के, वरी भू आई उथी दरवाज़ो खोलण वारी त ॾिसां त दर ते केरु आहे। वञी जो दर ते त बगदाद जो ख़लीफ़ो हारून रशीद, उन जो वज़ीर जाफ़र ऐं जलाद मसरूर, उहे को राति जो शहर जो वास हुआ लहण निकिता। ख़लीफ़े जो दस्तूर इहो हूंदो त हू राति जो वेस मटे ऐं निकिरंदो हो, शहर जो चकर लॻाईंदो हो त माण्हुनि जी ख़बर पए, मथां माण्हू मुंहिंजे रोब ताब खां या नौकरनि चाकरनि जे उनखे मूंसां मिलण न ॾियनि त मां माण्हुनि जो हाल अहिवाल वठां। सो हे बि को उन राति निकितो हो, शहर जो बि चकर लॻाई। जेॾी महिल हितां पहुतो त बाजे ऐं ॻाइण जो आवाज़ जो ॿुधई त ख़लीफ़े जाफ़र खे चयो त मुंहिंजी दिलि थी थिए त इन में अंदरि हलो, हली इहो गानो ॿुधो, ॾिसूं इन घर वारनि खे बि ॾिसूं। जाफ़र चयसि त साईं मूंखे लॻे थो त इहे माण्हू हूंदई नशे में, मूंखे लॻे थो त इहे माण्हू हूंदई नशे में, तव्हांजी न का बेअदबी करे विझनि। ख़लीफ़े चयसि त न, हलो अंदरि। पर पराओ घर आहे, मां हिन महिल बादशाह त न आहियां, तूं का अहिड़ी अटकल कर त अंदरि हल। जाफ़र चयो साईं तव्हांजी मर्ज़ी, ईअं चई हुन दरवाज़े ते खड़कायो, छोकिरी जो आई, उन जी दर खोलियो। जाफ़र हिनखे चयो त बीबी असां सौदागर आहियूं, बगदाद में आया आहियूं, असांखे 10 ॾींहं हिते थी विया आहिनि, सामान जेको हुयो पंहिंजो सामान खपाए अचूं, मुसाफ़िर खाने में रहूं पिया। अॼु राति हिकिड़े सौदागर असांजी कई दावत, असां वियासीं हुते, असांजी दावत कई, खाधोसीं पीतोसीं, खाइण खां पोइ शराब नोशी हली। सो पोइ उथियासीं जो असां परदेसी, राति जो वक़्तु ऊंदहि, असांखां पंहिंजे मुसाफ़िर खाने जो रस्तो भुलिजी वियो। सो हाणे हिन महिल इहा उमेद करे तुंहिंजे दर ते आया आहियूं त असांखे अॼोकी राति पंहिंजे घर में रहाए, अलाह साईं तोखे उन जो अजुर ॾींदो, असां परदेसी आहियूं काॾे।
छोकिरी अब ॾिठो चङा लॻनि था, वही पंहिंजी भेनरुनि ॾे उन्हनि खे वञी ॿुधाईं त सौदागर आहिनि वीचारा, रस्तो भुलिजी पिया आहिनि, तो चवनि था रातो की राति असांखे राहे। छोकिरियुनि खे ब्रह्म अची वञ सॾु करे अची, वही वञी दर खोली, हुननि चयसि तूं असांखे इजाज़त थी ॾे असां तॾहिं त अंदरि अचो। चई हा हा अचो। ख़लीफ़ो हारून रशीद, उनजो वज़ीर जाफ़र ऐं ख़लीफ़े जो जलाद मसरूर, पर कपिड़ा मटियल आहिनि, आम वेस कपिड़ा आहिनि, राति जो वॻड़ो आया अंदरि। अंदरि जो आया छोकिरियुनि जो ॾिठो त छोकिरियूं उथी हन याजा कई, हिननि खे विहारियुनि, ख़ातर तवाज़ कनि, हिननि खे चवनि था हाणे असां तव्हां ते रहम करे तव्हांखे राति रहायूं था, आयो त अलाए केरु, पर हाणे हिकिड़ी ॻाल्हि अथव, असांजो हिकिड़ो शर्त अथव, तव्हांखां किरायो का शइ कोन था वठूं, पर हिकिड़ी शइ अथव त जंहिं ॻाल्हि सां तव्हांजो तालुक न हुजे न उहा असांखां पुछिजो न, पुछंदव त गारियूं खाईंदव। हुननि चयो हा, असांजो छा वञे, असां छो पियो वञूं, असां परदेसी मुसाफ़िर मिड़ई राता रहूं। वेठा ख़लीफ़े ने टिनी कलंदरनि ॾे ॾिठो, ॾिठई त ख़लीफ़े जो वात पटिजी वियो। हिकु त हुननि जो रूप अहिड़ो, पर ख़लीफ़े खे अजब इन ते लॻो त टई काणा ऐं काणा में खाॿी हक़। छोकिरियूं उथियूं तो वरी शराब शुरू कयनि, बादशाह जे अॻियां, हुननि जे अॻियां वरी ॻाल्हाइण ॿोलाइण बि शुरू थियो। वरी उहो दर खोलण वारी छोकिरी उथी हिकिड़ो दस्तरखान अची विछाई, उन ते हिकिड़ो चीनीअ जो प्यालो अची रखे, चीनीअ जो प्यालो अची रखे, चीनी जा प्याला जीअं थींदा आहिनि कोप, चीनीअ जो हिकिड़ो प्यालो रखे, उनमें बेदमुश्क जो अर्क, बेदमुश्क जो अर्क, हिकिड़ो चमचो बर्फ़ ऐं मिश्री, चीनीअ जो प्यालो अची हिननि जे अॻियां रखियईं, हिकिड़ो ऐं उन में बेदमुश्क जो अर्क, हिकिड़ो चमचो बर्फ़ ऐं मिश्री। ख़लीफ़े जे अॻियां रखियईं, हिननि जे अॻियां रखियईं। ख़लीफ़े ॾाढो दिलि में थियो त बणा तॾे जा भला आहिनि, शाबस अथनि, हाणे मूंखे सुञाणनि त कोन था को मां ख़लीफ़ो आहियां, पर जेका मूंसां हे भलाई कनि था न, मां हिननि जो खे बदिलो ज़रूरु ॾींदुमि, इन जो बदिलो ॾींदुमि। वरी शराब शुरू थियो, केॾी महिल शराब जो नशो चढ़ण लॻो त वॾी भेण उथी ऐं सामान जेका हिन सां गॾु खणी आई हमालीअ सां, उनखे हथ खां वठी चई दादी उथ त असां पंहिंजो कर्ज़ अदा कयूं। अॼु उथ त असां पंहिंजो कर्ज़ अदा कयूं। ॿिन्ही चयो त हा सही आहे सही आहे। त जेका दर खोलण वारी छोकिरी हुई उहा हिननि जे साम्हूं आई, उथी हिननि कमरे खे साफ़ करे कलंदरनि खे हितां उथारियो, महल जे किनारे ते माना हिकिड़ी कुंड में कलंदरनि खे विहारिनि, ख़लीफ़ो जाफ़र ऐं मसरूर उनखे वरी ॿी कुंड ते विहारिनि, ऐं हे जेको हमाली इन खे चवनि त बेगैरत तोखे छा थियो आहे, तूं को धारियो त कोन्ही, तूं त असां घर वारनि मां ई न। हमाली उथियो, छा कयां,
हुननि चयसि बसि वेठो हुजे। हाणे वरी सामान जेको हिन सां गॾु खणण वारी हुई उहा उथी कमरे जे विच में, उते ई कमरे जे विच में हिकिड़ी कुर्सी रखे, कुर्सी रखी वरी उथी हिकिड़े कमरे जो दर खोले ऐं हमाली खे चई त हली आ मुंहिंजी मदद कर। हमाली उथियो, ॾिसे त उन कमरे में ॿ कुतियूं ज़ंजीरनि में ॿधियूं पयूं। छोकिरी हिन खे चए त इन्हनि खे काहि। हमाली हुन ॿिन्ही कुतियुनि खे काहे आयो विच कमरे ते। हाणे वरी ॿी भेण उथी, उन छा कयो जो हथ में कोड़ो खईं, हमाली खे चई त इन मां हिकिड़ी कुती हेॾे काहे आहे मूं ॾे। पोइ ज़ंजीर खां छिके कुती हिन जे साम्हूं आहे काहे आयो। जीअं कुती खे होॾे काहे पियो त कुती रोए पई, दाहूं पई करे। पर हमालीअ खे जो हुन चयो त हमाली ज़ोर ई हुनखे ॻेले वियो। जीअं हुनजे वेझो आंदई त छोकिरी हुनखे कुतीअ खे कोड़ा हणी शुरू कया। कोड़ा जो पई हणे त कुती दाहूं पई करे, पर हुनखे एॾा कोड़ा हयईं जो माना कुती त पे दाहूं कयूं, कुती त साणी थी पई, पर ओ जेॾी महिल हीअ पाण थकिजी पई, बांह साणी थी पियसि त हिन छा कयो जो कोड़ो जेको हुओसि कोड़ो हेठि उछलाई। कोड़ो हेठि उछलाए हीअं हेठि वेही उन कुतीअ खे वरी खणी ईअं भाकुर पातईं कुतीअ खे जो मारे पई त कुती दाहूं पई करे, कुती खां ॻोढ़ा पिया वहनि। हिन छा कयो जो कुतीअ खे भाकुर में विझी उन जा ॻोढ़ा पंहिंजे हथ सां उघण लॻी, हथ सां उघी वरी कुतीअ खे चुमी ॾियण लॻी। ईअं करे हिन हमाल खे चयो त हाणे हिन खे वठी वञ, ॿी कुती काहे। हमाल वियो सो हुनखे बीहारे वरी ॿी काहे। जीअं आंदई त उन कुती बि हिन खे जीअं ॾिठो त दाहूं करण लॻी, वरी अची कोड़ा हिन खे हणण लॻी। हणी 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 जेॾी महिल थकिजी पई त कोड़ो उछलाई, वरी कुतीअ खे भाकुर विधई, कुतीअ खे चुमी ॾियण लॻी। इहो आहे त हिन पहिरियों ई सभिनी खे चई छॾियो हो त जंहिं शइ सां तव्हांजो वास्तो न आहे उन जे बारे में असां खां न पुछंदव। त केरु कोन पियो पुछे, पर हे त ख़लीफ़ो हो न, ख़लीफ़ो त हेरियल हो, पर इहो आहे त हिते त खणी पाण खे ख़लीफ़ो न सॾायूं, पर माना ख़लीफ़े खे ॼण मज़ो न पियो अचे। ख़लीफ़े खे कावड़ ॾाढी पई लॻे। ख़लीफ़े चयो त वाइदो हिननि सां करे वेठो आहियां, पर हे कनि छा थियूं। जेकर हिननि खां इन कुतियुनि जो मां हाल पुछां, हे कुतियुनि सां एॾी हालत थियूं कनि, वरी इन कुतियुनि खे भाकुर थियूं पाइनि, चुमियूं थियूं ॾियनि। ख़लीफ़े जाफ़र खे इशारो कयो, जाफ़र इन ॻाल्हि जो अंत मूंखे वठी ॾे। जाफ़र चयो साईं हिननि अचण सां असांखे चयो, अंदरि टपण महिल चयो त तव्हां वाइदो कयो जंहिं ॻाल्हि सां तव्हांजो वास्तो न आहे त उहा ॻाल्हि तव्हां असांखां न पुछंदव। तंहिंजे करे असां वाइदो कयो, असां पंहिंजो वाइदो टोड़ियूं न, छो जो असांजो इन शइ सां वास्तो ई न आहे, असां छो पुछो। हुननि असांखे ॿोलाए चयो, मुंहिंजी सलाह अथव सच करे। बादशाह जाफ़र जो चयसि त बादशाह खे बि ॻाल्हि ॾिसण लॻी त हा बराबरि वाइदो कयोसीं, वाइदो टोड़ियूं न। बादशाह बसि कई। हाणे वरी हुन छोकिरी छा कयो जो जंहिं छोकिरी दरवाज़ो खोलियो हो न उन खे चई त उथ, हाणे तूं पंहिंजो फर्ज़ अदा कर। हाणे तूं उथ, तूं पंहिंजो फर्ज़ अदा कर। छा आहे कहिड़ो कहिड़ो तिलसम आहे, रहनि बि औरतूं अकेलियूं थियूं, इहे कनि छा थियूं पयूं। ऐं हे चवनि थियूं इहो असांजे फर्ज़ु आहे, कुतीअ खे मारीनि त चई त इहो असांजे फर्ज़ु आहे, इहो फर्ज़ु असांखे पूरो करिणो आहे। वरी हुन कुतीअ खे कुर्ब बि ॾियनि थियूं, वरी हाणे हिन खे चई उथ पंहिंजो फर्ज़ु अदा कर। हाणे हिन छा कयो, किसो घणो थी वियो आहे, बक़ाया सुभाणे।